हिन जी तहरीक उस्तादनि जी शुरू थी आहे डिवीज़न तरफ़ां मोहम्मद असलम देदड़ी अॻुवाणी में शुरू थी आहे उस्तादनि जी हक़ जी हासिलात लाइ। इन लाइ तव्हां छा चवंदा, तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? हिन लाइ सिधो चिटो मौक़िफ़ आहे साईं। तंज़ीम जी जॻह जी वॾी लाकड़े दोस्तनि जी जश्न हो जॻह हुते ऐं सॼी सिंध में जेको आहे वाखाण जे ख़ासि करे साईं मोहम्मद असलम जी अॻुवाणीअ में, साईं इरशाद जी अवां जी अॻुवाणीअ में ऐं साईं इरशाद जी अॻुवाणीअ में इन जी बिल्कुलु सपोर्ट था कयूं असां। ऐं पूरी सिंध जे डिस्ट्रिक्ट लेवल ते इहे थिया थियनि, उन खां पोइ मर्कज़ खे बि जाॻणु घुरिजे। सिंध जा माण्हू सुवाल था कनि त ॿियो दफ़ो तारीख़ 2 दफ़ा तारीख़ काल थी, उनजो रिज़ल्ट छा थियो? हीअ 10 तारीख़ ते सॼी सिंध निकिती ख़बर आहे त छो धरणो पोस्टपोन थियो। वरी सिंध में इहो मैसेज वियो त 15 ॾींहंनि जे अंदरि सर्विस स्टेशन मिलंदो। 15 खे 15 महीना गुज़री वेंदव, कोन मिलंदव। ख़ुदा तंज़ीम खे जॻायो, मर्कज़ खे जॻायो, तारीख़ हलायो, तारीख़ हलायो। हू तव्हांखे इहो रीज़न ॾींदा त भई हाणे इलेक्शन आहे, इलेक्शन पंहिंजे दग सां, तारीख़ पंहिंजे दग सां। ही लाड़काणे वारे दोस्तनि खे मां जस्ट थो ॾियां ऐं साईं लियाकत जो किलो आहे लाड़काणो, उन जी भरपूर पोयनि दोस्तनि खे अकेलो न छॾियो आहे। ख़ासि करे सिटी ऐं सदर खे ॾिसां थो, हीअ तव्हांजे लाड़काणे मुंहिंजो सलाम आहे।